हाणे अचूं था उन ॻाल्हि ते त जिन जुज़नि जे करे खोट जे करे असांजे फसल में पननि ते मुख़्तलिफ़ निशानियूं ज़ाहिर थियनि थियूं। उहे निशानियूं अव्हांखे ॿुधाईंदुसि त पहिरीं आहे असांजे नाइट्रोजन जी खोट। नाइट्रोजन जी खोट जे करे असांजे फसल जे पन में फिकाण या पीलाण ते असांजा पन थी था वञनि। उन खां पोइ फास्फोरस जी खोट ॾिसो त पन थोरो असांजो नासी कलर में थी वियो आहे, फिकाण ऐं नासी कलर में। उन खां पोइ आहे असांजी पोटाश जी खोट में पन जी शिकिल फिकाण ऐं थोरो कारे माइल ते थी वियो आहे। ऐं हीअ सूरत हाल आहे। ख़ासि करे तमामु घणी ॻाल्हि जी सम्झ में इहा ईंदी आहे। असांजा एग्रीकल्चर जा दोस्त इहे बि ॿुधाईंदा आहिनि त हीउ शायदि को फंगस जो हमिलो थियो आहे, पर न, ही पोटाश जे खोट जे करे फसल जो पन ईअं थी वेंदो आहे। पोइ नतीजतन आबादगार खे ग़लति ॾस ॾींदो वेंदो आहे त फंगस आहे। पोइ उन फंजीसाइड दवाऊं इस्तेमालु थींदियूं आहिनि ऐं जंहिंजे करे असांजे पैसे नाणे जो बि नुक़सानु थींदो आहे ऐं असांजो आबादगार मुझी वेंदो आहे। फसल जो सही इलाजु न थींदो आहे। पर असुलु ॻाल्हि आहे त हिन में पोटाश जी खोट हूंदी आहे। उन खां पोइ असांखे कैल्शियम जी खोट जे करे असांजे फसल में ही निशानियूं पैदा थियनि थियूं, जंहिंजे करे पन हिन शिकिल में थी था वञनि। ही ख़ासि करे कैल्शियम जी खोट आहे। पोइ आहे असांजी मैग्नीशियम जी खोट जे करे पन हीअं थी थो वञे जंहिंजो तव्हांखे मां फिके कलर में ॾसियां पियो ऐं ही पन जी सूरत हाल थी वञे थी। उन खां सल्फर या गंधरव जी खोट, उन जी सूरत हाल में पन जी शिकिल असांजी ही थी वञे ऐं ही थी वञे, जंहिंमें तव्हां ही ॾिसी सघो था वीडियो में। तमामु ही मुफ़ीद ऐं कारआमद सलाह मशवरा आबादगार ॾिना आहिनि। ऐं असांजी महिरबानी इहा कजो असांजो आबादगार या ॿियनि ताईं शेयर कयो, जीअं वधि खां वधि आबादगार ही वीडियो ॾिसी ऐं पंहिंजो फ़ाइदो हासिलु करे सघनि। हीअ असांजी आहे लोह जी खोट। लोह फसल में जेको लोह घटि थी वेंदो आहे या अहिड़ी सूरत हाल में थी वेंदो आहे जो ॿूटो उन लोह खे खाई न सघंदो आहे, इस्तेमालु न करे सघंदो आहे। हे बोरान जी खोट, जंहिंजे करे असांजे फसल जो पन ईअं थी वेंदो आहे। हे ख़ासि करे ॾिसो वकिड़जी विया ऐं ईअं सम्झ थो अचे ॼण को फंजीसाइड जो हमिलो थियो हुजे, पर ही बोरान जी खोट जे करे थी वियो आहे। ही मुख़्तलिफ़ निशानियूं फसलनि जूं, ही मैग्नीज़ जी खोट जे करे असांजे पन जो नमूनो ही थी थो वञे। हीअ आहे ट्रामू जेको असांजो आहे, उन जी खोट जे करे असांजे फसल निशानी हीअं थी वञे। आबादगार वीडियो में ॾिसे ऐं असांजे वीडियो सब्सक्राइब ज़रूरु कजो, जीअं असांखे हिमत अफ़ज़ाई मिले ऐं असां अव्हांखे भले खां भला ऐं मुफ़ीद मशवरा ऐं मुफ़ीद वीडियो असां तव्हांखे ॾेई सघूं, जंहिंमां अव्हां आबादगार ऐं अवाम फ़ाइदो वठी सघे। मोलेडियम जी खोट जे करे असांजे फसल जी निशानियूं ही थियनि थियूं, जंहिंजे करे ही फसल में मसइला आहिनि, निशानियूं थियनि थियूं। हा, ही आबादगारनि खे असां आम मशवरो इहो ॾींदासीं त ख़ासि करे असांजे ॿहराड़ीअ ते माल जो भाण या वथाण जो भाण जेको हूंदो आहे उहो इस्तेमालु करियो, जंहिंमें ही सभु शयूं आहिनि। ऐं ज़मीन जी खोट में जेके बि जुज़ा आहिनि उहे वॾे वाफ़र मिक़दार में असांजे वथाण ऐं भाण में आहिनि। वधि खां वधि वथाण जो भाण इस्तेमालु कयो ऐं ॿिया जेके असांजा भाण आहिनि, जीअं असांजो नाइट्रोजन भाण आहे, SSP आहे, TSP आहे, या जिते कलराटी जिन्सियूं आहिनि त उते असां जिप्सम इस्तेमालु कयूं ऐं ज़मीन खे साही ॾियूं ऐं ज़मीन में ऊन्हा हर हलायूं, जीअं ज़मीन असांजी खुले ऐं बाक़ाइदा पंहिंजी बाफ़ कढे ऐं पंहिंजी ताक़त वठे ऐं फसल भले खां भला थियनि ऐं भले खां भला असांजी पैदावार ॾियनि।